खपे खपे इंसाफ खपे 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 इंसाफ खपे सोराब खोसे सां इंसाफ खपे। असांजो ॻोठु निज़ामुद्दीन खोसो तालका ठुल ज़िला जैकमाबाद। असांजे चंद ॾींहं पहिरियों असांखों बंगलानी बिरादरी भतो घुरियो। भतो न ॾियण जे सूरत में असांजे भाउ सोराब ख़ान ते अन ते सुतो पियो। उते कातलाणो हमलो करे बंदूक या फायर खोले छॾियऊं, जंहिंमें मुंहिंजो भाउ शदीद ज़ख़्मी थी पियो ऐं उनखे ठुल अस्पताल खां खणी सखर खणी आया आहियूं। ऐं पुलिस असांजो एफआईआर नथो वठे ऐं उहो धीर जेका आहे उन सां मिलियल आहे। असां आला अमलदारनि खे अपील कयूं था त असांजी माली मदद करे हिफ़ाज़त कयो वञे ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान DIG सिंध SP जैकमाबाद खे अपील आहे त कातलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं मुखालिफ़ धुर जा जवाबदार बाअक्सरियत आहिनि, जंहिंमें गुलशेर बंगलाणी, अब्दुल्ला बंगलाणी, कालू बंगलाणी ऐं ख़ालिद बंगलाणी ही जवाबदार आहिनि। साईं पुलिस जेकी आहे सियासी वांगार वहे थी, उते बंगलानी बिरादरी आहे उहा जेको आहे त पुलिस खे दॿाई वेठी आहे। इन करे केस जेको आहे त सोराब खोसे जो नथो FIR न वरिती थी वञे त केस दाख़िल थो कयो वञे। असीं चीफ जस्टिस IG सिंध DIG लाड़काणो SSP जैकमाबाद खां घुर था कयूं त मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे वाक़े जो केस दाख़िल कयो वञे ऐं जवाबदार गिरफ़्तार कया वञनि।